Jai Jhulelal. Here we are in Sharda Auntie's house, and today we are learning how to make mango chutney. So Jai Jhulelal Auntie. Jai Jhulelal. So you are showing us today mango chutney. Yes, with the dal chawal you can have this chutney. You can have with dosa, and you can have with methi ka roti with chutney, or while traveling you can use this instead of pickle. Yes, mango season is going on, so Yes. let's start with the mango chutney. Yes. See, you have to हिनखे भुञणो पवंदो अथव मेथी ऐं राईअ खे अच्छा थोरो भुञी करे ड्राई भुञी करे हुन में हिंग जरी विझी करे हा हे मेथी राई भुञी करे हुन में तुर हिंग जी विझी करे पोइ हिनखे मैंगो में ऐड कजे मिक्सी इज़ देयर गिव स्मॉल मिक्सी पहिरियों हिनखे मेथीअ खे पीसे करे पोइ अंब विझी करे पीसणा आहिनि न त अंबनि जे हिन में हे पीसजंदो न हा हिनजो पूरो कते मां हे पीसे अचां पहिरियों थोरो हा हे मेथी राई ऐं हिंग पीसी आहे हिन में थोरो पीसे करे ॾॾर करे करे अंब विझी करे हिननि अंब ॻाढ़ा मिर्च ऐं लूणु आंटी हिन में घणो अंब अथव हिकु अंब ऐं हिकु अधु चमचो मेथी ऐं राई ठीकु ऐं 2 चमचा मिर्चनि जा लूण जो 1 चमचो हाणे हिनखे पाणी न विझणो आहे कुझु न बिना पाणीअ हे बिना पाणीअ ई पीसी वेंदो हाणे त हे ग्राइंड थी वियो त आंटी हाणे हा बसि ग्राइंड थी वियो आहे तव्हांखे जेतिरो ॾॾर खपे ओतिरो ॾॾर करे सघंदा आहियो ॾाढो पेस्ट खपेव त पेस्ट बि करे सघंदा आहियो ऐं हिनखे घणा ई ॾींहं रखिणो हुजेव त तुर तेल में वघार विझी करे पाए करे दॿीअ में फ्रिज में रखी सघंदा आहियो 15-20 ॾींहं ख़राबु न थींदी पोइ वघार राई जी हा राईअ जी वघार ठीकु हा त तेल कहिड़ो कोई बि तेल हले कहिड़ो बि जेको खाधे में यूज़ कंदा आहियो अच्छा, उहो तेल ठीकु। राई विझी करे वघार विझी करे रखी सघंदा आहियो हीअ त ॾाढी सुठी रेसिपी ॾेखारियव आंटी ऐं ॾाढी ईज़ी बि अथव या जस्ट मिंट में कोई इंस्टेंट भई ठाहे बि थो सघे थैंक यू सो मच